नौशरो फिरोज का खबर शामिल कई पिया। मंसूर मलिक की रिपोर्ट मुताबिक नौशरो फिरोज लगे गोठ बख्शूरिंद जो रहवासी 22 साल नौजवान जो गोली लगल लाश हथ। नौशरो फिरोज लगे गोठ बख्शूरिंद भरसा ज़रई ज़मीन ते 22 साल नौजवान जिनसार पुटो हक नवाज रिंद जो लाश संदसी ज़रई ज़मीन ता पिस्टल की गोली लगल लाश हथ आयो। जॾहिं लाश के भरसा पिस्टल भी हथ आयो, नौशरो फिरोज पुलिस लाश खणाए सिविल अस्पताल पोस्टमार्टम लाइ आंदो ऐं पिस्टल के भी पंहिंजी तहवील में वठी छॾियो। उन मौके ते पुलिस जो चवण हो त लाश जो पोस्टमार्टम करायो आहे ऐं जाइ वारदात ते पिस्टल असां प्रापर्टी तौर हासिल कयो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं त असुल मामलो छा आहे। मालिकनि जी मर्ज़ीअ मुताबिक़ केस दाख़िल कयो वेंदो, जॾहिं त ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश ॻोठ में पहुचण ते घर में कोराम मची वियो।